ये नज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी नाम। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत को नज़म लिखियलु तो चने सर तुंहिंजी चिता ने जलाई असां चने सर तुंहिंजी चिता ने जलाई असां तॾहिं आत्मा तुंहिंजी अरबाब थी वई हली जेका बाबुल इल्म हुई अॻे हाण सां दर्द जो बाब थी वई हली लहू लाड़काणे जो एॾो वयो सॼी सिंध सैराब थी वई हली हलो लाड़काणे हलो हलो घोट घाणे हलो अॼु हलो या सुभाणे हलो सिर सजाए हलो सीना ताणे हलो दस्ते कातल खे पैगा ख़बर राहे मक़तल खे पैगा ख़बर तो उषा कंज कई काफ़िला पिया अचनि हर सितम जे समूह सिंध जा हौसला पिया अचनि हाणे कर्नल खे चओ हाणे जनरल खे चओ इब्न मुलज़िम खे चओ वक़्तु मुजरिम खे चओ सिंध वारनि आहिनि सिर सजाए छॾिया देस हिन रेस कारात पाए छॾिया ओ सितमगर सितम तो सभई आज़माए छॾिया असांजा त कूझर कुहाए छॾिया मुंहिंजे ज़ुल्फ़ी खे ज़िंदान में तो रखियो तो कातिल असांखे कठियो तो न इन मां सिखियो सिंध सारी खे सूरी ते चाढ़े छॾे ॾिसंदे ॾिसंदे असांखे त साड़े छॾे सिंध जी सींध खे ई उजाड़े छॾे ज़ारे कातिल ॾेई नंढड़े नवाज़ खे सिंध जे साज़ खे मुंहिंजे आवाज़ खे ॾाढो तड़पियो हुयो ॾाढो तरसियो हुयो दूर बसियो हुयो ज़ारे कातिल में थी नेठ हू ज़र्द जो नेठ थी सर्द जो ऐं वधी देस जो दर्द जो मीर जी दोई तकदीर में घाव गोलियूं लिखियूं कलरुनियूं अजरुनियूं सिंध जूं सभु अखियूं कॾहिं सूरी चढ़ूं ज़र कॾहिं तिखियूं भेण बाक़ी बची चंद तंहिंजूं सखियूं तंहिंजे राहुनि में रहज़न जा कावा वाह मथनि रेशमी पेर ॾींदी वई हुनजे आवाज़ में कूक कोयल जी हुई हू हमेशह बहार छॾींदी वई हुन ख़िज़ाउनि जे रस्तनि खे रोके रखियो हुन ख़िज़ाउनि जे रस्तनि खे रोके रखियो हुन कातिल जे दस्तनि खे रोके रखियो हुन जॾहिं हथ हवा में हिलायो हुयो लश्करनि लाइ ललकार बणिजी वियो दुश्मननि जे मथे वार बणिजी वियो असां लाइ एतबार बणिजी वियो हुनजी पोती जा सारा पलव जॾहिं रत रेटा कया सॼी सिंध सुॾकनि में वटिजी वई असांजी त तक़दीर लटिजी वई हुनजी पोती जा सारा पलव मुक़दस आहिनि हिन मिटी जो क़सम सिंधी जोधनि जे पटकनि जे वर खां मथे हिन नगर खां मथे पर भला छा कजे राह जे राधननि वक़्त जे कातिलनि हिकु लिकी वार कयो उन वार आ सिंध राणी खे ॾिधार कयो ऐं सिंधू जे पाणी खे अॾधार कयो भेण उहो त मारी बि हुई उहो त मूमल बि हुई उहो त ससुई बि हुई वो तो मारी भी हुई वो तो मूमल भी हुई वो तो ससुई भी हुई वो तो सोमल भी हुई भेण दोदे जी हुई वो तो पागल भी हुई मूंखे आहे ख़बर मां त ॼाणा बि थो मां सुञाणा बि थो वक़्तु यज़दा जो न आहे यज़ीदनि जो आहे जेको दुश्मन सुञाणे नथो ॾोह उन जे ई दीदनि जो आहे हिन उफ़क़ जे मथे हिन शफ़क़ जे मथे रंग मुंहिंजे शहीदनि जो आहे दोस्तो साथियो हौसले सां हलो वहशतुनि जे समूह बलबले सां हलो अॼु शहीदनि जे हिन काफ़िले सां हलो गुग अंधेरो ॿिया ॾाढो घेरो ॿिया थोरो अॻियां यज़ीदनि जी दरबार आहे सिंध नाहे ओ साईं ये कूफ़े जी बाज़ार आहे सिंध नाहे ओ साईं ये कूफ़े जी बाज़ार आहे वधीक अहिड़ी वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे क्लिक कंदा।